सच्चो सतराम। कृपया इस चैनल को सब्सक्राइब करें और बेल आइकन को प्रेस करना ना भूलें। धन्यवाद। सच्चो सतराम। कॾहिं बि असां पंहिंजी अख खे खोले रखो। अख खे खोलण जो मक़सदु आहे अख जो छिंभाइणु। अंदर में ॾिसूं, ॿाहिरि में ॾिसूं। असांजे अंदर जी अख में खुलियल हुजणु खपे, असांजे ॿाहिरि जी अख में खुलियल हुजणु खपे। जॾहिं ॿई खुलियल हूंदियूं त पोइ सदाई असां बहितर रहंदासीं। इन करे जॾहिं बि असां सुबुह जो उथूं या कंहिं मंदर में वञूं, सचे साईं जे साम्हूं वञूं, त कॾहिं बि असां पंहिंजी अख खे कोसियूं न, पंहिंजी नज़र खे बुरो न चऊं। असांजी नज़र बुरी कॾहिं न थींदी आहे, असांजी सोच बुरी थींदी आहे। असां कॾहिं बि पंहिंजी नज़र खे, पंहिंजी अख खे कॾहिं बि कोसियूं न। पर मालिक खे अरदास करूं, मालिक तो असांखे अख जेका ॾिनी आहे उहा ठोकर लॻण खां बचण खां ॾिनी आहे। तंहिंजे करे इहा आसीस कर, इहा अख मुंहिंजी अंदरि ऐं ॿाहिरि अहिड़ी खुलियल हुजणु खपे जो कॾहिं मूंखे जीवन में ठोकर अचे ई न। न कंहिं पथर जी ठोकर अचे ऐं न कॾहिं कर्म जी ठोकर अचे। जॾहिं ठोकर न ईंदी त भई घुमंदे घुमंदे ईअं हलंदासीं जो संसार में जेके चङा कर्म कंदासीं असांखे सुख, शान, मान, इज़त सां वधंदासीं। ऐं जेको अंदरि जी अखि खुलियल हूंदी उन मालिक जो, सचे साईं जो दर्शन कंदासीं। अॻिते क़दम क़दम वधंदा, असां हलंदे हलंदे स्वर्ग ताईं पहुची वेंदासीं, मालिक जी रहमत ताईं पहुची वेंदासीं। ॿई द्वार खुली वेंदा। पर इहो सभु थींदो तॾहिं जॾहिं असां पंहिंजे अंदरि ऐं ॿाहिरि जी अखि खोले करे रखूं। ऐं अंदरि ऐं ॿाहिरि जी अखि खोलण जो मक़सदु आहे हर रोज़ु सुबुह शाम वेही असां थोरो वक़्तु उन सच साईं जो नेम ध्यानु ज़रूरु कयूं। ऐं नेम ऐं ध्यान जो मक़सदु आहे जॾहिं सच साईं जो नाम ध्यानु कंदा आहियूं, जॾहिं असां जाप करण त वेहींदा आहियूं, सभ खां पहिरीं असां अखि खोलींदा आहियूं। अखि खोले करे दर्शन कंदा आहियूं तस्वीर जो, मूरत जो, उन मालिक जो। ऐं जॾहिं अखि खोले दर्शन कंदा आहियूं असांजो ॿाहिरियों पुञ हूंदो आहे। वरी अखि खोले करे जे दर्शन कंदा आहियूं, पोइ जीअं ई दर्शन कंदासीं उनजा गुण, उनजो रहमतूं, उनजो नाम, ध्यान, सिमरन, सतकर्म, चङाई, बहितरी, इंसानियत, ऊचाई, असांखे सभु उनजो रहमतूं यादि ईंदी हूंदी। ऐं पोइ जीअं असांजो रहमतूं यादि कंदासीं ऐं वरी असांजूं अखियूं बंदि थींदियूं आहिनि, यानी उन सभिनी गुणनि ऐं रहमतुनि खे पंहिंजे अंदरि में धारण कंदा आहियूं। ऐं जॾहिं अंदरि में चङाइयूं ईंदियूं नी ऐं ॿाहिरियों दर्शन ईंदो आहे त पोइ असां जेको ई कर्म कंदा आहियूं हर जॻह ते चङाई, बहितरी। अंदरि असां कोई चङाई करे ईंदो आहे, ॿाहिरि असांखे मालिक जी रोशनी ॾींदो आहे। असांजो सॼो ॾींहुं चङाई, बहितरी में गुज़रंदो आहे। ऐं पोइ कारोबार में हुजूं, घर परिवार में हुजूं, दुकान ते हुजूं, ऑफिस में हुजूं, जिते बि हुजूं, उहा जेका रहमत असांखे मिलंदी आहे असांखे एतिरी मिलंदी आहे, असां एतिरो बहितर कंदा आहियूं, असांजो भाग, नसीब, क़िस्मत सदाई खुलंदो रहंदो आहे। ऐं असां वधंदा आबाद, ख़ुशि ऐं ख़ुशहाल रहंदा आहियूं, सदाई बहितर रहंदा आहियूं।